अगुणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अगुणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ विच में फ़ोन ते राब्तो ज़रियनि मूजिबि आसिफ अली ज़रदारी नवाज़ शरीफ खे ॾे वापसी ते वाधायूं ॾिनियूं। ॿिन्ही अॻवाननि जी हिक ॿिए खे मुलाक़ात जी दावत। मुलाक़ात जल्दी थींदी। रियासत बचाइण लाइ सभु गॾिजी पंहिंजो किरदारु अदा कंदा। ॿिन्ही अॻवाननि में इत्तफ़ाक़। अगूड़े सदर आसिफ अली ज़रदारी जी पीपी कारकुननि खे चूंड मुहिम शुरू करण जी हिदायत। आसिफ अली ज़रदारी ज़िमनी मकानी चूंडुनि में कामयाबी ते आवाम जो थोरो मञंदे चयो आहे त सिंध जी दिलि कराची बि जीए भुट्टो जो नारो लॻाए छॾियो। मुर्तज़ा वहाब ऐं सलमान अब्दुल्ला मुराद जी कामयाबी कराची वासियुनि जो मुखालिफ़नि लाइ ख़ासि पैगाम आहे। पीपी जो हर कारकुन शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो सफ़ीर बणिजी चूंड मुहिम शुरू करे 8 फ़रवरी ते सिज बिलावल भुट्टो ज़रदारी जी सोभ जो पैगाम खणी उभरंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सॼी सिंध में ज़िमनी मकानी चूंडुनि में पीपी जी कामयाब उम्मीदवारनि खे वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी सिंध जी ज़िमनी मकानी चूंडुनि में मैदान मारे वरितो आहे। पूरी सिंध नफ़रत ऐं विर्च वारी सियासत खे हिकु भेरो ॿीहर शिकस्त ॾेई छॾी आहे। अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। हाणे इंशाअल्लाह 8 फ़रवरी ते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबी माणींदी। फलस्तीन में जिस तरीके से मासूम बच्चों पे, मासूम माओं पे, मासूम बहनों पे, मासूम बुजुर्गों पे जिस तरीके से इसराइल का वहशियाना एक इंतकाम, हौलनाक दहशतगर्दी इसराइल की तरफ से चल रही है। कल के इंतखाबात के बाद जो बलदियाती इंतखाबात के बाई इलेक्शन थे, सिंध भर में जिस तरह पाकिस्तान पीपुल्स पार्टी ने क्लीन स्वीप किया है और पीपुल्स पार्टी के मुखालफों को इबरतनाक शिकस्त नसीब हुई है। उस पार्टी की लीडरशिप ने इस मुल्क के लिए जान के नजराने दिए, लेकिन कभी मुल्क पे हमला नहीं किया, मुल्क के किसी इदारे पे हमला नहीं किया। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ने क्लियर कहा कि हमें कभी भी लेवल प्लेइंग फील्ड कभी जिंदगी में नहीं मिली और अभी भी हमें जो है उम्मीद नहीं है कि लेवल प्लेइंग फील्ड मिलेगी। पीपल्स पार्टी ज़िमनी मकानी चूंडुनि में क्लीन स्वीप कयो आहे। पीपल्स पार्टी हमेशा अवाम जी ख़िदमत कई आहे। हिकु साहब रोज़ानो प्रेस कॉन्फ्रेंस करे धांधली जा इल्ज़ाम लॻाईंदो हो। अॼु इहो बि धांधली जो इल्ज़ाम न लॻाए सघियो। हिकु जमायत चूंडूं विढ़ण खां घबराए रही आहे। इलेक्शन में देरि चाहे थी। पीपी अॻवान शर्जील इनाम मेमर जी सईद गनी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त मियां वाली एयर बेस ते हमलो बुज़दिलाणी कार्रवाई हुई। सोशल मीडिया ते ज़हरीली प्रोपेगेंडा कई वई। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बुज़दिलाणियुनि कार्रवाइयुनि जी मज़म्मत कई। समूरियुनि फोर्सिस जे जवाननि खे सलाम पेश कयूं था। पीपी कॾहिं बि इदारनि ते हमलो नाहे कयो। असांजो दुनिया खां मुतालबो आहे त इसराइल जी फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्मनि खे बंदि करायो वञे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सां सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी मुलाक़ात। सूबे जे इंतज़ामी मामलनि ऐं अमन अमान जी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾेवट। निगरान वॾे वज़ीर सूबे में हुकूमत तरफ़ां आवाम जी भलाई लाइ खयल क़दमनि बाबति वज़ीर आज़म खे आगाह कयो। मुलाक़ात में सिंध अंदरि स्मगलिंग ऐं बिजली चोरी जी रोकथाम जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म पारां इंतज़ामी मामलनि बाबति हाकारी अॻभराई ते सिंध हुकूमत जी कोशिशुनि जी वाखाण। ऐं अगूड़ो सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे सरदार अली गोहर महर जी दावत ते घोटकी ज़िले जे इलाइक़े खानगढ़ पहुचंदो। गोहर पैलेस खे पीपी जे झंडनि सां सिंगारियो वियो। पिंडाल तयारु कयो पियो वञे। महर भाइरनि पारां इतिहादियुनि खे दावतूं। गोहर पैलेस जे भरपासे जे रस्तनि जी सफ़ाई सुथराई जो कमु पिणु जारी।